दो सुमरो। दो सुमरो सिंध जो हुक्मरान हो जेको अलाउद्दीन खिलजी सां सिंध जे बचा लाइ विढ़ंदे शहीद थियो। संदसि मज़ार बदीन ज़िले में आहे। मौलाई शीदाई लिखे थो त दोदे बिन भूंगर 24 वरिया हुकूमत कई। दो सुमरनि जो बहादुर सरदार थी गुज़रियो जंहिं लाड़ खां वठी नसरपुर ताईं हुकूमत जी हदुनि खां वधायो हो। संदसि बहादुरी जा कारनामा सिंध जे आखाणियुनि में बयानु कयल आहिनि। सन 1092 ईस्वी में वफ़ात कयईं। दोदे जी वफ़ात करण वक़्तु संदसि पुटु संघार सगीर हो। वालिद जी वफ़ात खां पोइ हुकूमत जो कारोबार संभालण लॻो। 24 साल आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तियारी सां हुकूमत हलायईं।